तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे मीरपुर ख़ास में जो ॻोठ मोहम्मद अली मेमण में घर जी भिति किरण सबबि माउ ऐं धीअ दॿिजी फौत थी वियूं आहिनि। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं। मीरपुर ख़ास वेझो ॻोठ मोहम्मद अली मेमण ऐं घर जी भिति किरण सबबि माउ ऐं धीअ दॿिजी फौत लाज सिविल अस्पताल दाख़िल किया विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदासीं। मीरपुर ख़ास वेझो ॻोठ मोहम्मद अली मेमण में घर जी भिति किरण सबबि माउ ऐं धीअ दॿिजी फौत लाज सिविल अस्पताल दाख़िल किया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे मीरपुर ख़ास वेझो ॻोठ मोहम्मद अली मेमण में घर जी भिति किरण सबबि माउ ऐं धीअ दॿिजी फौत थी वियूं आहिनि, जिन जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ास वेझो ॻोठ मोहम्मद अली मेमण में घर जी भिति किरण सबबि माउ ऐं धीअ दॿिजी फौत लाज सिविल अस्पताल मुंतक़िल।